comfortable here actually. Yeah. Okay. So अस्सलाम वालेकुम. उम्मीद है तव्हां सभु ख़ैर ख़ैर सां हूंदा. हिते वेठल काफ़ी घटि माण्हू मूंखे सुञाणंदा हूंदा. जेके नथा सुञाणनि उनखे पंहिंजो तारुफ़ करायां कि मुंहिंजो नालो इसा अब्दुल गफ़ूर कमरानी आहे ऐं आउं पंहिंजी शीदी कम्यूनिटी जी पहिरीं मॉडल ऐं एक्टर आहियां. को वक़्तु हूंदो जॾहिं मूंखे शीदी चवण में इलाही आउं हिचकिचाईंदी हुयसि, पर अॼु आउं प्राउडली चवां थी त आउं हिकिड़ी शीदी आहियां. तंहिंमें को ऐब न आहे. इहो मुंहिंजी इहा जेको आहे सो पंहिंजी इहा सुञाणप आहे शीदी. सो मूंखे हिन में हाणे को बि ऐब नथो महसूसु थिए कि आउं पंहिंजे पाण खे शीदी न चवरायां. आउं प्राउडली चवां थी त आउं हिकिड़ी शीदी कम्यूनिटी जी पहिरीं मॉडल आहियां. आउं शीदी आहियां. सो मुंहिंजी कहाणी जो आगाज़ ऑब्वियसली मुंहिंजी माउ खां थींदो. सो मुंहिंजी माउ जेका हुई उहा हिकिड़ी ग़रीब ख़ानदान जी औलाद हुई. उनजी माउ जेका हुई उहा स्कूल जी पटे वाली हुई ऐं मुंहिंजी माउ हिकिड़ी ई धीउ हुई. ऐं मुंहिंजी माउ जॾहिं स्कूल वञणु स्टार्ट कयो त मुंहिंजी माउ खे मुंहिंजी नानी चयो कि तो ते ॿियो को बि कमु न आहे, तूं ॿिए कंहिं बि शइ जी परवाह न कर, बसि तूं हिकिड़ी ई ॻाल्हि कर, तूं बसि पढ़ वई, बसि पढ़ाई ते ध्यानु ॾे. सो मुंहिंजी मुंहिंजी नानी स्कूल जी पटे वाली हुई. मुंहिंजी नानी इलाही मुश्किल सां पंहिंजी धीउ खे पढ़ायो ऐं मुंहिंजी माउ जेका हुई उहा हैदराबाद में आला तालीम लाइ आई. जीअं मुंहिंजी माउ कॉलेज साइड आई त मुंहिंजी नानी जी डेथ थी वई. त उन खां पोइ जॾहिं मुंहिंजी माउ जी शादी थी ऐं जंहिं ख़ानदान में उहा शादी करे आई त उते छोकिरियुनि खे 10 क्लास खां वधीक पढ़ण जी इजाज़त कोन हूंदी हुई. सो मुंहिंजी माउ इहो कॉन्सेप्ट चेंज कयो. पहिरियों मुंहिंजी भेणूं हूंदियूं हुयूं, उहे जेके स्कूल वञणु स्टार्ट कयो. पूरे ख़ानदान मां मुंहिंजी पहिरियूं भेणूं हुयूं जेके यूनिवर्सिटी वञणु स्टार्ट कयो. ऐं उन खां पोइ काफ़ी माण्हुनि तनक़ीदूं कयूं छो जो उन वक़्तु यूनिवर्सिटी वञणु इलाही ग़लति ॻाल्हि हूंदी हुई. पर मुंहिंजी माउ पंहिंजी धीउनि सां गॾिजी पंहिंजे पूरे ख़ानदान ऐं पूरी कम्यूनिटी छोकिरियुनि लाइ आवाज़ु खयो कि नियाणियुनि खे 10 क्लास ताईं पढ़ण जी इजाज़त छो आहे, अॻियां छो नथियूं पढ़ी सघनि. सो मुंहिंजी माउ पूरे ख़ानदान जी नियाणियुनि जी पढ़ाई ते कमु कयो. ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी पंहिंजियूं भेणूं, हिकिड़ी मुंहिंजी भेण लंडन में PhD कंदी आहे, साइंटिस्ट आहे. हिकिड़ी मुंहिंजी भेण अल्हम्दुलिल्लाह, हिकिड़ी मुंहिंजी भेण MBBS डॉक्टर आहे. हिकिड़ी मुंहिंजी भेण BDS डॉक्टर आहे. हिकिड़ी मुंहिंजी भेण हिते वेठल आहे इकरा जेका PhD करे पई कराची में. ऐं मुंहिंजा भाउर पढ़ियल लिखियल ऐं उन सां गॾोगॾु जेके मुंहिंजे ख़ानदान जूं छोकिरियूं जंहिं ते मुंहिंजी माउ पढ़ाई ते ध्यानु ॾिनो, अॼु उहे पाण ॿाहिरि मुल्क में के पढ़नि थियूं, के जॉब्स कनि थियूं, हर को पंहिंजी लाइफ में सेटल आहे. छो जो मुंहिंजी माउ जो हिकिड़ो ई मोटिव हुयो कि असांजी कम्यूनिटी इलाही बैकवर्ड आहे ऐं ख़बर न आहे अॻियां हली तव्हांजी शादियूं कंहिंसां थियनि. तव्हां एतिरा पंहिंजे पाण में क़ाबिल हुजो कि अगरि तव्हांजी शादी के नंढे कहिड़े घेरे सां थिए थी त तव्हां एतिरा फाइनेंशियली स्टेबल हुजो त पंहिंजे लाइ एटलीस्ट स्टैंड त खणी सघो. छो जो फाइनेंशियली स्टेबिलिटी इलाही घणी इंपॉर्टेंट हूंदी आहे. छो जो तव्हांखे जेसिताईं तव्हां फाइनेंशियली स्टेबल न हूंदो पोइ तव्हां ॻाल्हाइण में केतिरा बि स्ट्रॉन्ग हुजो उनजो को फ़र्क़ु कोन पवंदो आहे. सो उन खां पोइ मुंहिंजूं सभु भेणूं जीअं तव्हांखे ॿुधायो साइंटिस्ट आहिनि, के मेडिकल डॉक्टर आहिनि. त आउं पहिरीं या पंहिंजी कम्यूनिटी मां जे आर्ट्स जी फील्ड चूज़ कई. जॾहिं आउं ॻोठ में हूंदी हुअसि त मूंखे ख़बर बि कोन हूंदी हुई कि आर्ट्स में का फील्ड हूंदी आहे. छो जो ॻोठ में सोच इलाही महदूद हूंदी आहे. इंसानु हिकिड़े दायरे खां ॿाहिरि सोचण जी त हिमत बि कोन कंदो आहे. सो जॾहिं असां हैदराबाद खां शिफ्ट थियासीं, मुंहिंजी भेणुनि मुंहिंजे लाइ रिसर्च कई. छो जो मूं हुनखे मुंहिंजी अम्मी सां ॻाल्हि कई कि मूंखे मीडिया में वञिणो आहे. त मुंहिंजी माउ उन वक़्तु मूंखे मना करे छॾी कि जंहिं वक़्तु तूं स्टेज ते बीहंदो उन ॾींहं खां वठी मुंहिंजो मुंहुं न ॾिसिजां. पर मूं मुंहिंजी माउ खे चयो अगरि ठीकु आहे आउं तव्हांखे मुंहिंजो मुंहुं ॾेखारणु अची वेंदसि एटलीस्ट. पर अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेणुनि इलाही महिनत कई मुंहिंजी पढ़ाई ते, मुंहिंजे मॉडलिंग करियर ते. सो अॼु आउं पंहिंजी शीदी कम्यूनिटी पहिरीं मॉडल आहियां, पहिरीं अदाकार आहियां. ऐं उन सां गॾोगॾु मूं काफ़ी इंटरनेशनल ऐं नेशनली बि कमु कयो आहे. KFC थी वियो, इरफान जो थी वियो, कॉक स्टूडियो थी वियो ऐं काफ़ी ॿिया नेशनल इंटरनेशनल ब्रांड सां गॾु. इहो ई हूंदो आहे जॾहिं हिकिड़ो औरत पढ़ंदी आहे त पूरो ख़ानदान पूरियूं नस्लूं पढ़ंदियूं आहिनि. औरत जी पढ़ाई इलाही इंपॉर्टेंट हूंदी आहे. सो टाइम मूं वटि इलाही घटि आहे, इन खां वधीक कुझु कोन चवंदसि. थैंक यू सो मच.